करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन इस्लाम के प्यारनि ऐं साथियुनि समेत करबला जे मैदान में उञारो रखियो वियो। करबला जी शहीदनि खे यादि कंदे सॼे आलम इस्लाम जियां जेकबाबाद में भी सबीलूं क़ाइम करे माण्हुनि खे पाणी पीआरियो वञे थो। आले मोहम्मद जेके कुर्बानी ॾिनियूं करबला जे मैदान में, अॼु उनखे उजागर करणु ऐं माण्हुनि ताईं उहो मैसेज पुॼाइणु त करबला में छा कुर्बानी थियूं, उनखे यादि जे मल्हाइण जे लाइ असां इहे बर्पा कंदाऊं त माण्हुनि खे ख़बर पए त करबला में छा। सबील जो तारीख़ मंज़िल इहो आहे त जीअं त इमाम हसन हुसैन असांजा जेका नंढा मासूम अली असगर जंहिंखे प्यासो जो रखरायो, हे हिकिड़ो माना तारीख़ी मंज़िल इहो आहे त माना हिकु प्यास। माशाल्लाह असांजो सबील हर साल जीअं हिन साल बि असां पंहिंजे मोहल्ले में सबील हलाईंदा आहियूं। इमाम हुसैन जी यादि में सबील हलाइण सवाब जो कमु आहे। सदीर को वठी या शुरूआत सबील हले थी, इमाम हुसैन शहादत को या सबील हले थी, या जो का न्याज़ नगर थींदो आहे सभु शइ कंदा आहियूं। इमामनि जी यादि में सबीलूं लॻाए माण्हुनि खे पाणी पीआरियो वञे थो। कैमरामैन फरहान अली खोसो सां ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।